रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां एहसास किफ़ालत में रजिस्टर मुस्तहिक़ औरतुनि लाइ जीअं ई क़िस्त जारी कई वई त जेके डिवाइस होल्डर्स आहिनि उन्हनि जा वारा न्यारा थी विया आहिनि। सकरंड में पिणु साॻी सूरतहाल आहे। सकरंड जे मुस्तहिक़ औरतुनि जो इल्ज़ाम आहे त खेनि पंहिंजे हक़ जी रक़म ॾियण एवज़ जेके डिवाइस होल्डर्स आहिनि ऐं जेके एजेंट्स आहिनि उहे कटौतियूं करण में पूरा आहिनि। ॿिए तरफ़ इंतिज़ामिया तरफ़ां बि इन्हनि डिवाइस होल्डर्स या जेके एजेंट्स आहिनि उन्हनि तरफ़ां जेका फुरलुट कई पई वञे उनखे रोकण लाइ के बि क़दम नज़र नथा अचनि। इन हवाले सां सकरंड जी सूरतहाल खां असांखे आगाह कंदो असांजो रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो। जीअं त एहसासी किफ़ालत प्रोग्राम जा तहत के सकरंड में 13,000 ख़ानदान जा पैसा आया आहिनि, जंहिंमें सकरंड तहलके में 3 सेंटर क़ाइमु थियल आहिनि, जंहिंमें 18 डिवाइसुनि ज़रिए जेको पैसा कढिया था वञनि। हिते सकरंड में ATI कॉलेज आहे ऐं मोनो टेक्निकल कॉलेज जिते जेको सो पंहिंजो एहसास किफ़ालत जा सेंटर क़ाइमु थियल आहिनि, जॾहिं त हिकिड़ो सेंटर खॾर में क़ाइमु थियल आहे। टोटल 18 डिवाइसुनि ज़रिए पैसा कढिया वञनि था। उनखां अलावा निजी बैंक सकरंड जे ATM ज़रिए पैसा कढिया वञनि था। पर अक्सर जेके मुतासिर माण्हू आहिनि, जेके औरतूं आहिनि, उन जी इहा शिकायत आहे त जेके डिवाइस होल्डर एजेंट मुक़ररु कयल आहिनि उन ते सेंटरनि ते उहे 500 खां 1000 रुपया उन फ़ी कार्ड जी कटौती करे पैसा ॾियनि था। जॾहिं त अहिड़े क़िस्म जी शिकायतुनि अचण खां पोइ जॾहिं इंतिज़ामिया सां राबितो कजे थो त इंतिज़ामिया पारां अहिड़े पंहिंजे मामले जी मुकमिल तौरु लातालगी इख़्तियार कंदे ॿुधाए थी त जेको सो असां कंहिं क़िस्म जी कटौती नथा कयूं। पर जॾहिं उते मुतासिर औरतुनि खां या पुछा कजे थी त उहे दावूं कनि थियूं, शिकायतूं कनि थियूं त हिकिड़ो त उते मिसबिहेव कनि था सेंटर ते मौजूदु जेके माण्हू आहिनि, ऐं उनखां अलावा जेका कटौती करण खां सवाइ असांखे पैसा जारी नथा कया वञनि। वरी जॾहिं ॾिसिजे इंतिज़ामिया पारां उते क़ाइमु थियल सेंटर आहिनि, उते कंहिं क़िस्म जा के बि इंतिज़ाम न आहिनि। निटण उस आहे, उन में पीसनि औरतूं आहिनि, उहे सख़्तु गर्मी सबबु उते पाणी जो कंहिं क़िस्म जो को बंदोबस्तु न आहे। वरी जॾहिं एजेंटनि सां इहा ॻाल्हि ॿोल थिए थी त एजेंट मुबैना तौरु इहा ॻाल्हि चवनि था त असां मजबूरनि कटौती कयूं था, छो जो असांखे इंतिज़ामिया खे पैसा ॾियणा था पवनि। उनखे न ॾियण खां अलावा असां सेंटर हलाए कोन था सघूं। हाणे उहा इंतिज़ामिया कहिड़ी आहे उहो वाज़े करे त कोन था ॿुधाइनि, पर उन में मुबैना तौरु पुलिस जो नालो अचे थो त पुलिस जेको फ़ी डिवाइस ते 10,000 रुपया फ़ी डिवाइस वठे थी मुबैना। हाणे इन में इहा केतिरी सचाई आहे या कोन्हे का उहा इंक्वायरी जोगी ॻाल्हि आहे। जॾहिं त ही मिसकीन माण्हू आहिनि, पूरे त ग़रीब माण्हू सफ़ा मिसकीन आहिनि, जिनखे 14,000 रुपया मिलनि था हुकूमत ज़रिए एहसास किफ़ालत प्रोग्राम जे, पर हू उन 14,000 मां बि नथा मिलनि, उन मां बि हू कटौती करे उन मिसकीन माण्हुनि जो हक़ मारनि था। जी इरफान। नाज़रीन, सकरंड जे एहसास किफ़ालत सेंटरनि ते जेका वज़ीफ़े जी रक़म जी विरासत दौरान छा सूरतहाल आहे आगाह करे रहियो असांजो रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो। असांजो रिपोर्टर अहिड़ी ई कुझु मुस्तहिक़ औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कई। संदन नवाज़ सां छा चवणु आहे अचो त ॿुधूं। मुंहिंजो इन्हनि जो 500 मुंहिंजो 1000 रुपया कटी मूं दाहूं कयूं, मुंहिंजो रनज़ाल ॿिए वहाया मूंखे 500 कटियो, 500 ॾियो। पोइ मूं कावड़ खां कारण खयो, मुंहिंजो बसि ॿिए पासे वञा थी, पोइ 500 मिलिया मूंखे। खाइनि था, नियाणियुनि जो हक़ आहे, ॾीन नथा असांखे, अॻे बि नथा ॾिन, हाणे बि 1000 कटे पोइ था ॾिन, पर उहे बि ॾिन ख़ुशी सां नथा ॾिन। बिहारे चूरनि था मार पोनो खुदा दा 13,000 ॾींदे 1000 कटंदे पे इन त घर तो कोन निकले पैसा। असा कुछ कर मेहरबानी कर। औरतुनि खे दड़का पे ॾियनि तंहिंखां हू जेको भाई वेठो आहे नदर वारो उहो बदतमीज़ आहे ॾाढो, ॿियो वेठो उहो सुठो सही हो, पर ही तमामु ॻाल्हाइण जो बदतमीज़ आहे। ॻाल्हाइण जो ज़ाहिर आहे मजबूरी आहे, सभु कंहिं तॾहिं था अचनि न, पैसा बि ॾियो था, पैसा कटियो था, उहो बि असां पासां रज़ा ख़ुशी सां ॾियूं था। माण्हुनि जी भीड़ थी थिए, ॾियनि कोन था, बंदि कयो वेठा आहिनि, सभु पंहिंजी मनमानी त कोन हलाईंदा न, ईअं त कोन थो थिए। मजबूरी खां रोज़ केरु अचे, पोइ चऊं था तकिड़े मिलनि त पोइ वञूं पंहिंजे घर, माड़ी जलबाणी वेठा आहियूं। मूं चयो मूं चयो भला 1000 कटियो अथव इन वारे, भला तोखे ॿिए वारे ॾींदासीं 500। हू माइनि खे वेझो ई नथा ॾियनि, ॾियनि मुकनि सां पैसा था ॾियनि। न रश जी ते पोइ केरु वेझो ई नथो अचनि ॾे। हा पोइ बि रश में नथा ॾियनि, पोइ झकाई जी ते पोइ ॾियनि था। 13.5 14 आया आहिनि, 500 कटाइनि, 13.5 1000 भाव वठनि था, कटीनि था पोइ था पैसा ॾियनि। उते अंगूठो था न सेंगल नथी लॻे त मूंखे चवंदा तुंहिंजा पैसा काल कचा आहिनि। वरी ॾिस चे नादरा मां वठी अच टोकन, वरी टोकन वठी आयसि
पोइ वरी हाणे चवनि था तो जाऊं था अॻी मादा लॻंदा शाम जो लॻंदा हाणे पोइ वरी मूं चयो वञी खॾ में पवे शाम तो असां वेंदा आहियूं त असांजे साम्हूं कंहिं क़िस्म जी कटवती न हूंदी आहे। अगरि को बि अहिड़ो शिकायत करे थो त उनखे बाक़ाइदे वार्निंग ॾियूं था ऐं मथे बाला ऑफिसरनि ताईं उहा शिकायत पहुचायूं था। डिवाइस होल्डरनि मुंहिंजे साम्हूं त असांजे साम्हूं अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे। शिकायत हूंदी आहे त चवनि था असां कोशिशि करे शिकायतूं दूरि कंदासीं ऐं पंहिंजे स्टाफ जा उन्हनि जा इंचार्ज आहिनि या कंसर्न ऑफिसर आहिनि उहे बि चवनि था त उन्हनि जा बि इहे डायरेक्शन्स कटवती न कई वञे। ग़रीबनि जा पैसा आहिनि, कंहिं बि लिहाज़ खां हिकु रुपयो बि कटवती हराम आहे, हराम लिखियो वञे। पोइ बि शिकायतूं हिकु लिहाज़ खां ज़रूरु आहिनि सही, तंहिं हूंदे शिकायत खां पोइ बाक़ाइदे असां उनखे वार्निंग जारी कयूं था ऐं उनखां सवाइ मथे ऑफिसरनि खे ॿुधायूं था एक्शन लाइ। इहो सभु कुझु पंहिंजे हिसाब सां कयूं था। असां वटि जेसिताईं का रिटर्न में शिकायत या असां वटि केरु अची का शिकायत करे असां लाज़मन एक्शन खणंदासीं हर लिहाज़ खां। इहो बिल्कुलु हराम आहे। हाणे हिकु ग़रीब औरतूं लाचार बेवस आहिनि, उन लाइ कुझु चंद पैसा अचनि था, उन्हनि मां बि कटवती कनि था। इहो सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं हराम आहे बिल्कुलु हर लिहाज़ खां। नाज़रीन, सखण जी कुझु मुस्तहिक औरतुनि ऐं इंतज़ामी अमलदारनि जो तव्हां मौक़ो ॿुधो। सॼी सिंध में मुस्तहिक औरतुनि खां फुरलुट जारी आहे, पर असांखे इंतज़ामिया तरफ़ां इन फुरलुट खे रोकण लाइ का कार्रवाई नज़र नथी अचे। ख़ुदि इंतज़ामी अमलदारनि ते इल्ज़ाम लॻनि था, मुख़्तलिफ़ धुरियुनि ते इल्ज़ाम लॻनि था त मुस्तहिक औरतुनि जे हिसे मां कटौती करे पाण में हिसा पतियूं कयूं वञनि। नाज़रीन, हाणे हलूं था मोरे, जिते जी यूनियन काउंसिल दर्स जा रहवासी सख़्तु परेशान आहिनि, छाकाणि त सॼी यूनियन काउंसिल में गंदगीअ जा ढेर आहिनि, गंदो पाणी रोडनि रस्तनि ते बीठल आहे ऐं शहरी पीअण जे साफ़ पाणी खां महरूम बणियल आहिनि। इन हवाले सां वधीक आगाह कंदो असांजो मोरे तालुके जो रिपोर्टर अयाज़ मोराई। जी बिल्कुलु इरफान बुगियो साहब, वॾी महिरबानी अवां जी। साहिती परगणे जे तारीख़ी मशहूरु शहर मोरो जे यूसी दर्स ते ॻाल्हाईंदासीं। यूसी दर्स जा रहवासी अॼु जे दौर में पत्थर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। माहवार 5 लख रुपयनि जी बजट आहे, पर उहा बजट ख़बर नाहे त किथे इस्तेमालु कई थी वञे। यकीनन इहो चई सघिजे थो त उहा बजट कामूरनि जे ई वर चढ़ियो वञे थी, जंहिंजे करे यूसी दर्स जे रहवासियुनि जो अहिड़ो जेको आहे हाल आहे। उहे रहवासी 3200 सेंखे वारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिंजे करे उतां जे रहवासी ऐं माल में पिणु बीमारियूं पखेड़जण लॻियूं आहिनि। आरो प्लांट गुज़श्ता 6 खां 7 महीननि खां बंदि आहे। उनखे मामूली को जेको आहे मसलो ॼाणाए बंदि कयो वियो आहे। एडमिनिस्ट्रेटर यूसी जो चवणु आहे त उहो पब्लिक हेल्थ जे हवाले थियल आहे। पब्लिक हेल्थ वारनि जो चवणु आहे त एडमिनिस्ट्रेटर यूसी ऐं यूसी जी जो सेक्रेटरी हुनजी इंतज़ामिया मुलाज़िमनि खे पघारूं नथी ॾिए, जंहिंजे करे आरो प्लांट बंदि आहे। त ॿिए तरफ़ केतिरनि ई सालनि खां वठी जेको डिस्पोज़ल आहे उहो नाकारा बंदि पियल आहे। उतां जे रहवासियुनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि चयो त ॻोठ जा बासर हिन डिस्पोज़ल जा दरियूं ऐं मशीनरी पटे चोरी करे विया आहिनि, जंहिंजूं पिणु कंप्लेनूं ऐं एहतजाज थी चुका आहिनि, पर को बि खड़तेल निकिरण जे लाइ तयारु कोन्हे। ॿिए तरफ़ नओं तमीर थियल डिस्पोज़ल जेको आहे उनखे पिणु बंदि कयो थो वञे तेल बचाइण जे करे, जंहिंजे करे यूसी दर्स जूं गलियूं रोड रस्ता गंदे पाणी जे तलाउनि जे लपेट में आहिनि। उतां जा रहवासी अज़ियतुनि ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चूंडियल नुमाइंदा, चूंडियल MPA ऐं जेको MNA आहे हिन वक़्त ताईं तक सां लातालुक बणियल आहिनि। हितां जे रहवासियुनि उन्हनि खां मुतालबो कयो आहे, गॾोगॾु सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त उन्हनि खे बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿिए तरफ़ नेब ऐं एंटी करप्शन माहवार यूसी जे लाइ ईंदड़ बजट जी जांच करे त उहा बजट किथे इस्तेमालु कई थी वञे, जंहिंजे करे यूसी दर्स जे रहवासियुनि जो अहिड़ो हाल आहे। ॿिए तरफ़ इरफान साईं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल हफ़्ते जेका आवाज़ TV जे प्रोग्राम रियल इशूज़ में सिंध कॉलोनी जी रिपोर्ट हली हुई, उन ते इंतज़ामिया में थरथलो मची वियो ऐं रोड जो जेको रहियल कमु हो उहो जेको आहे सो 2 खां 3 ॾींहंनि में पूरो करे उनखे कारपेटर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ सिंध कॉलोनी में रोड रस्तनि जे सफ़ाई जे लाइ पिणु जेको आहे सो हिन वक़्तु निज़ाम बहितर कया पिया वञनि। उतां जे रहवासियुनि आवाज़ TV जे इन अमल खे साराईंदे चयो आहे त आवाज़ TV जी टीम जस लहणे जंहिं बहितर तरीक़े सां स्टोरी हलाए आवाज़ सिंध कॉलोनी जे इशूज़ खे जेको आहे मंज़र आम ते आंदो, जंहिंखां पोइ इंतज़ामिया सुजाग थी पई ऐं रहवासियुनि खे बहितर सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। जी नाज़रीन, असांजो मोरे जो रिपोर्टर अयाज़ मोराई यूनियन काउंसिल दर्स जी अबतर सूरतहाल जे हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजो रिपोर्टर कुझु मक़ामी रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई, हू उन हवाले सां छा था चवनि, अचो त ॿुधूं। एॾी तकलीफ़ आहे गंदे पाणीअ जी। रेस ज़ुल्फ़कार 2 चकर विया आहियूं असां, उहो महिरबानी करे पाण आयो आहे, पाण बि आयो हिते। उन खां पोइ ॻोठ वारा असांखे पोइ अलाए दुश्मनी आहे या असां ग़रीब आहियूं जो नथा पहुची सघूं उन्हनि खे हासेकार पाणी असांजे हेॾे लोड़े ऐं जेको आहे असांजा घर बि था पाणी था ज़ियान कनि, घरनि जो घर बि ज़ियान थो थिए पियो ऐं तंहिंखां पोइ पाणी बि जेको आहे चहिरो गंदो ऐं जराक्सी उन में माना पैदा थिए। ॿारनि खे पेट में सूरु, वॾे खे नंढे खे हर माण्हूअ खे पेट में सूरु आहे, जराक्सी पाणी ख़राबु आहे। हींअर तव्हां पीअंदो हली तव्हां ॾिसंदो त पाणी बेकार आहे। वञे त असांजो ॻोठ दर्स जी तारीख़ मोरे खां बि पुराणी आहे।
ये 1947 का अग जो शहर आबाद है। इन शहर में हींअर बि वाणियनि जूं जेके क़दीमी इमारतूं आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। इन हिसाब सां असांजो दर्स शहर तारीख़ी आहे, पर हिते का बि सहूलियत कान्हे का। हिते हज़ारे मसइला आहिनि, कहिड़ो ॾसे तव्हांखे कहिड़ो मसइलो ॾसियूं। हिते तव्हां पाण वेही तव्हां विज़िट कयो त का गली जेको साफ़ु न आहे, को हिते साफ़ सुथराईअ जो इंतज़ाम न आहे, हिकु स्वीपर रखियलु आहे। ॾिसो त असांजे जेका बुनियादी सहूलियतुनि खां बिल्कुलु असां महरूम आहियूं। बिल्कुुलु न ड्रेनेज जो सिस्टम सही आहे, न वरी ॿिए के बुनियादी सहूलियतूं आहिनि। बिलख़ुसूस जेको मच्छर मार स्प्रे नथो थिए, जंहिंजे करे आवाम बीमारी मलेरिया बि ऐं काफ़ी बीमारी मसइलो ठीकु थी चुको आहे। त असांजा जेके हुकुमरान आहिनि, जिन खे असां चूंडे करे आला ऐवाननि ते पहुचायो आहे, त उहे आवाम जी का बि सार संभाल नथा लहनि। आवाम खे हिन वक़्तु सुजाग थियणो पवंदो, सुजाग थी करे इन्हनि नाअहलनि खे बिल्कुलु मोट बिल्कुलु न। असांजे जेके आहे जमीयत उलमा इस्लाम अल्हम्दुलिल्लाह बातिल जे मुक़ाबले में मैदान ते लथल आहे। असांजो आहे सॼो दारोमदार पाणी जो आहे, ठीकु आहे। निकाल सॼे शहर जो हेॾे निकाल अचे थो, निकाल जे करे असांजा जर थी विया आहिनि ख़राब जे ज़रिए सां पाणी पीअण सां असांजे घर में ॿारनि जी तकलीफ़, वॾनि जी तकलीफ़ एॾी आहे हद खां वधीक। पाणी असांजो जेको बि अचे थो सॼो हिन में वाटर सप्लाई में अची बीहे थो। मच्छरनि जो एॾो इलाजु थियो पियो आहे, वधि मां वधि असांजो जेको आहे ख़्यालु कयो वञे। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं असांजे ख़्यालु कयो वञे। असांजो दर्स शहर एॾो वॾो शहर थी कोन्हे, को ॻोठ आहे असांजो, हिन ॻोठ में बि थोरी घणी असांजी अपील कयो वञे, महिरबानी करे असांजो ख़्यालु कयो वञे। नाज़रीन, यूनियन काउंसिल दर्स जे मसइलनि खां तव्हांखे आगाह कयोसीं। तव्हांखे ॿुधायूं त गुज़िरियल हफ़्ते वारे प्रोग्राम में असां मोरे जी सभ खां वॾी कॉलोनी सिंध कॉलोनी जा मसइला रियल इशू में हाईलाइट कया, जंहिंखां पोइ इंतिज़ामिया तहरुक में आई ऐं उते केतिरे ई वक़्त खां बंदि पियल रोड जो कमु शुरू थी वियो ऐं कुझु ॾींहंनि अंदरि मुकमल बि कयो वियो। इन हवाले सां सिंध कॉलोनी जा रहवासी छा था चवनि, अचो त ॿुधूं। अदा हिकिड़ो त आवाज़ टीवीअ जो सथ, जंहिंमें ख़ासि करे इरफान अली बुघियो साहब जेको रियल इशूज़ प्रोग्राम कयो, ख़ासि करे असांजे सिंधु कॉलोनी जे मैटर खे हाईलाइट कयो, आला ऐवाननि ताईं पहुचायो, ख़ासि करे स्पेशली इनायत भाउ इरफान अली बुघियो साहब जी। उन सां गॾोगॾु आवाज़ टीवीअ जो मोरो शहर जो रिपोर्टर अयाज़ अली सोलंगी, जंहिं ख़ासि करे हिन मिसकीन माण्हुनि जी मदद करण लाइ उन सिंधु कॉलोनी में पहुतो ऐं उहो जेके असांजे सिंधु कॉलोनी जा जाइज़ मैटर रियल इशूज़ ते टाक कया विया। उन खां पोइ 3 ॾींहंनि जे अंदरि इन ख़ासि करे रोड जो जेको मरहलो आहे उहो अलाह जा करम आहिनि, उहो असांजो क्लियर थी वियो। असां उमेद रखूं था त इन सां गॾोगॾु असांजा अहम मसइला, जंहिंमें ख़ासि करे मेन मसइलो असांजे आहे नेकाल जो, नेकाल सां गॾोगॾु साफ़ पाणीअ जो ऐं असांजे स्कूलनि जो, जंहिंमें गर्ल्स स्कूल ऐं बॉयज़ स्कूल सफ़ा ज़बून हालत में मौजूदु आहिनि। इन में बॉयज़ स्कूल जेको आहे उनखे साल खां मथे टाइम थी वियो आहे। हिन महिल ताईं उन जो जेको कमुकार आहे उहो रोलड़े जो शिकार आहे। असां उमेद रखूं था त इन जाइज़ मसइले खे बि रियल इशूज़ ते खणी ऐं जाइज़ मसइले हल कराइण में सिंधु कॉलोनीअ जे मिसकीन माण्हुनि जी मदद करणु फरमाईंदा। वॾी महिरबानी तव्हांजी। दादा, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुघे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अलाह जे ज़बान।